जय झूलेलाल मुंहिंजे चैनल सिंध समाज में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। अॼु पंहिंजी सिंधी मिठड़ी ॿोलीअ में मां तव्हांजे लाइ खणी आई आहियां कारकत महीने जी कथाऊं। लेकिन अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते पहिरियों बार आया हुजो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, पासे में ॾिनल बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कंदा, जंहिंसां कि तव्हांखे मुंहिंजे नए वीडियो जो नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिलंदो। ऐं कमेंट बॉक्स में जय श्री कृष्ण ज़रूरु लिखंदा। त हलो त पाण शुरू था कयूं अध्याय 20 जी कथा। थोड़ी देर खां पोइ देवव्रत ब्राह्मण चयो त हे कुला, व्रत दान तीर्थ यज्ञ करण सां सभु पाप नाश थींदा आहिनि, पर प्रेत देह में रही करे तोखे हुनजो अधिकार कोन्हे। तुंहिंजी हिन देह खे ॾिसी मूंखे ख़्यालु थो पए ऐं मन ॾाढो दुखी थी रहियो आहे। इन करे हिन जनम में मां जेके कार्तिक व्रत कया आहिनि उनजो अधु फल मां तोखे थो ॾियां त तुंहिंजी उत्तम गति थींदी। ओॾीमहिल ब्राह्मण 12 अखरी मंत्र ओम नमः भगवते वासुदेव चई तुलसीअ जे ॾल सां हुन राक्षसनि खे जल जो छंडो हयो। छंडो लॻण सां राक्षसनि जो बदन मां अग्नि ज्वाला निकिती ऐं प्रेत जून खां छुटी महासुंदर नारी समान संदसि देह थी पई। तॾहिं पोइ कुला चयईं त हे ब्राह्मण, तुंहिंजी दया सां मुंहिंजा पाप नाश थी आहे। नरक जे वञण खां मां छुटी पियसि। नारद चवणु लॻो त हे राजा प्रथु। उनखे पोइ कुला खे आकाश में विमान आयो ऐं उन में चाढ़े करे 2 द्वारपाल विहारे करे विया हली। ऐं ब्राह्मण उन्हनि खे भॻवान जे विष्णु जो पार्षद सम्झी उन्हनि खे प्रणाम कयो। उन मां हिकु पार्षद चयो त हे श्रेष्ठ ब्राह्मण, तूं सदाईं भॻवान जी भक्ति में रहीं थो। नंढे हूंदे खां कार्तिक जा व्रत रखिया अथई, तंहिंजो फल तो अधु कुला खे ॾिनो आहे, जंहिं करे कुला जा सभु पाप नाश थी विया आहे। तुंहिंजे सनान सां हिन जे अॻे जन्म जा पाप नाश थिया आहिनि। तूं हरी जागरण कयो, तुंहिंजो फल सां दिव्य जहाज हिन खे मिलियो आहे। जेको त कार्तिक में तो दीप दान कयो आहे उन सां हिनखे तेज मिलियो आहे। विष्णु वटि हलण जी अधिकारिणी थी आहे। हे कृपा निधान, तूं अंत में स्त्रीअ समेत वैकुंठ में ईंदे ऐं मुक्ति खे पाईंदे। धन्य आहिनि भक्तनि जो विष्णु भॻवान जेके विष्णु भॻवान जी पूॼा कनि था। भॻवान जी भक्ति सां प्रताप सां राजा उत्तनपाद जे पुत्र ध्रुव खे अटल राज मिलियो। विष्णुअ जे नाले सां ग्राहु खे पकड़ाए हाथीअ जो मोक्ष थियो ऐं वञी भॻवान जा गुण थिया। तो बि विष्णु भॻवान जी पूॼा कई आहे, तंहिं करे तूं बि पंहिंजी ॿिन्ही स्त्रियुनि सां गॾु 1000 संसार जा सभु सुख भोगे भॻवान विष्णु जी चरणनि में रहंदे। तुंहिंजा जॾहिं पुण्य क्षीण थींदा तॾहिं तूं हिन पृथ्वीअ ते वरी अची पंहिंजी स्त्री समेत सूर्यवंश जो जनम वठंदे राजा दशरथ जे नाले सां मशहूरु थींदे। इहे तुंहिंजी 2 स्त्रियूं कौशल्या सुमित्रा नाले थींदियूं। तुंहिंजो अधु पुण्य जे करे कुला तो वटि रहंदी, जो केकई नाले सां थींदी। भॻवान विष्णु अव्हां सां गॾु रहंदो। एतिरो चई 2 भॻवान जा पार्षद कुला खे साण वठी करे आसमान तरफ़ हलण लॻा। इते श्री पद्म पुराण कार्तिक महात्म जो 20 अध्याय पूरो थियो। बोल श्री कृष्ण कन्हैया लाल की जय। अध्याय 21। नारद चयो त हे राजा, कुला जे पार्षदनि सां वेंदो ॾिसी ब्राह्मण अजब में पइजी। पार्षदनि जो ध्यानु कयईं। वरी कुला सिधो हुन ब्राह्मण वटि आयो। हिननि खे ॾिसी ब्राह्मण पुछियो त हे पार्षद, भला ॿुधाए त मुंहिंजो कोई अहिड़ो व्रत कयल आहे जो भॻवान विष्णु खे प्रसन्न करे, मां भॻवान जे कमल चरणनि में वेझो रहां, अहिड़ो यज्ञ आदि फल सभु सफल थी वञनि। पार्षद चयो त हे श्रेष्ठ, तो जेको सुवाल कयो सो तमामु सुठो आहे। हाणे ॿुध त तोखे विस्तार सां था ॿुधायूं। काचीपुरी में हिकु राजा रहंदो हो, जंहिंजो नालो चोल हो। ॾाढो न्यायकारी हूंदो हो। उन राज्य में सभु माण्हू ख़ुशि हूंदा हुआ ऐं को बि ॾुखियो कोन हूंदो हो। हिकिड़े ॾींहुं राजा चोल घुमंदो हिकिड़े हंधि पहुतो जिते भॻवान विष्णु योग माया सां गॾु सुम्हंदा हुआ। उते हुन राजा श्री विष्णु भॻवान जी अनेक सुंदर रत्ननि मणियनि ऐं मनोहर सोम सां ऐं सोन गुलनि सां पूॼा कई। थोड़ी देरि खां पोइ हुते हिकिड़ो ब्राह्मण आयो। उहो बि काचीपुरीअ जो रहण वारो हो। संदसि नालो विष्णुदास हो। संदसि हथनि में पूॼा जी सामग्री तुलसीअ ॾल ऐं जल हो। उन ब्राह्मण खे ब्राह्मण शेष भॻवान खे ब्राह्मण शेष सनानु कराए तुलसी ॾलनि सां हुनजी पूॼा कई। राजा जा कयल सॼा पूॼा जा रत्न वग़ैरह ढकिजी विया। इहो ॾिसी राजा क्रोध में अची ब्राह्मण खे चयो त हे महाराज, मां सभु कुझु ॼाणां त तूं भॻवान विष्णु जी पूॼा कोन ॼाणी। तूं त ढोंगी आहीं। तूं तुलसीअ ॾलनि सां मुंहिंजे सोने जो कयल पूॼा जी सामग्री सॼो ढके छॾियो अथई। ब्राह्मण चयो त हे राजन, तूं बराबरि भॻवान जी भक्ति कोन ॼाणी। तोखे रुॻो राजलक्ष्मीअ जो ई मद आहे। ॿुधाए त भॻवान विष्णु के घणा व्रत रखिया अथई। राजा खिली चयो त हे ब्राह्मण, जेकॾहिं तोखे मुंहिंजी पंहिंजी भक्ति जो एतिरो अभिमान आहे त तूं ॿुधाए त तो कहिड़ो मंदिर बणायो आहे। तो विष्णु भॻवान खे प्रसन्न करण लाइ न दान कयो अथई न यज्ञ कयो अथई। हाणे ॾिसण आहे त भॻवान कंहिंखे थो मिले। एतिरो चई चोल राजा पंहिंजी राजधानी में मोटियो। मधुगल ऋषिअ खे ब्रह्मा जे आसन ते विहारे करे राजा चोल भॻवान खे प्रसन्न करण लाइ विष्णु यज्ञ करायो, जो गया क्षेत्र में शुरू कयो वियो। होॾा विष्णुदास महाराज बि उते अची पहुतो। उन बि भॻवान खे प्रसन्न करण लाइ अनेक यत्न कया। घणो जेको ध्यानु भॻवान जो कई सो मांग कतीअ
जे महीने में न खाईंदो पीअंदो सुम्हंदो हलंदो सुम्हंदो मतिलबु त हर वेल ओम नमो भगवंते वासुदेव मंत्र जो जाप संदसि मुख में हूंदो ई हूंदो हो। सभिनि प्राणियुनि खे सदाईं समदृष्टि सां ॾिसंदो। अहिड़ो तरह राजा ऐं विष्णुदास ब्राह्मण के केतिरा ई वरिया गुज़री विया। इते श्री पद्म पुराण कार्तिक महात्म जो 21 अध्याय पूरो थियो। बोल श्री कृष्ण कन्हैया लाल की जय। अध्याय 22। हिकिड़े दफ़े जी ॻाल्हि आहे त विष्णुदास जीअं रसोई तयारु कई संध्या उपासना करणु लॻो तीअं को अची संदसि भोजन चुराए वियो। संध्या उपासना खां पोइ फार्ग थी अची ॾिसे त संदसि हैरानीअ जी हद ई कोन्हे। विर्त भंग थियण जे डप खां ॿीहर रसोई तयार ई कान कयईं। ॿिए ॾींहुं बि हुन रसोई तयारु करे भॻवान खे भोग चाढ़ण लाइ जीअं रसोई में वियो त ॾिसे त भोजन गायब आहे। ईअं थींदे थींदे 7 ॾींहं थी विया। 7 ॾींहंनि खां उहो बि बुखायल हो त मन में वीचार करणु लॻो त हीअं केरु पियो करे जेको मुंहिंजो अन्न थो चुराए वञे। हीअ सन्यासी जो स्थान आहे तंहिं करे केरु तो मुंहिंजो भोजन चुराए। इहो मन में सोचणु लॻो। ईअं सोचणु लॻो त छो न मां भोजन जी रक्षा करां। विष्णुदास महाराज रसोई तयारु कई उन जी रक्षा लाइ लिकी वेही रहियो। थोरी देरि खां पोइ ॾिठईं त रसोईअ खे चुराइण लाइ हिकु बुखियल राक्षस अची उते पहुती। उहा रसोई खणी जीअं वञी रही तीअं विष्णुदास हुनखे चयो त अबोगो अन्न कीअं खाईंदीअ, हा वठि घी बि खणी वञ। राक्षस ब्राह्मण खे ईंदो ॾिसी उतां वठी भॻी ऐं बेहोश थी करे ज़मीन ते किरी पई। बेहोश थियल राक्षस खे ॾिसी ब्राह्मण उनजे वस्त्र सां उनखे हवा करणु लॻो। उहा होश में आई तॾहिं विष्णुदास जी हैरत ई न रही। उन राक्षस जे रूप में भॻवानु विष्णुअ खे ॾिठो। 4 भुजाऊं जिन में शंख चक्र गदा कमल जो गुल मुटक संदसि मथे ते कौस्तुभ मणि समेत उन्हनि खे ॾिठईं। विष्णु भॻवान खे ॾिसी ब्राह्मण न उस्तति कई न को नमस्कार कई। एतिरे में इंद्र आदि देवताऊं गंधर्व वग़ैरह अची विया। अप्सराऊं नचण लॻियूं। इहो सभु ॾिसी करे उहो ॾाढो ख़ुशि थियो। जंगल में मंगल थी वियो। भॻवान विष्णुदास खे पंहिंजी छाती सां लाथो ऐं सुंदर विमान में चाढ़े उनखे वैकुंठ में वठी वियो। भॻवान खे ब्राह्मण सां वेंदो ॾिसी राजा चोल पंहिंजे गुरुअ खां पुछियो त मूं त भॻवान खे प्रसन्न करण लाइ केतिरा ई दान पुण्य यज्ञ हवन कया पर भॻवानु प्रसन्न न थियो आहे। हाणे मां सम्झी वियो आहियां त भॻवानु सभु ख़ाली सद्भावना सां ई प्रसन्न थींदा आहिनि, इन ॿाहिरी दिखावट सां न। राजा खे पुत्र संतान न हुअण करे पंहिंजे भाणजे खे राजगद्दीअ ते विहारे यज्ञशाला में अग्नि अॻियां बीह करे भॻवानु विष्णु जी प्रार्थना करणु लॻो। प्रार्थना कंदे अग्निकुंड में टिपो ॾिनई। संदसि गुरु इहा हालत ॾिसी अची क्रोध में पंहिंजी चोटी उखाड़े छॾी। तंहिंखां पोइ मधुकुल गोत्र जा वंशज चोटी न रखंदा आहिनि ऐं वरी राजा पंहिंजे पुत्र खे राजगद्दीअ ते विहारींदा बि न आहिनि। राजगद्दीअ जो हक़दार हमेशह उन में बांझो ई रहंदो। भॻवानु विष्णु उते आया ऐं राजा चोल खे पंहिंजी छाती सां लॻाए करे सुंदर वैकुंठ में विमान में चाढ़े करे वैकुंठ में हली विया। उन वक़्त खां वठी विष्णुदास ब्राह्मण पंचईथ शील ऐं राजा चोल सुशील नाले सां भॻवानु विष्णु जा द्वारपाल थिया। इते श्री पद्म पुराण कार्तिक महात्म जो 22 अध्याय पूरो थियो। बोल श्री कृष्ण कन्हैया लाल की जय। जय झूलेलाल।